नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाई। त परमात्मा बाप चई कि ॾिसो तव्हां केरु आहियो, पहिरियों पंहिंजे स्वधर्म में टिको। तव्हां आत्मा आहियो न, ऐं तव्हांजो पीउ आहे निराकार परम पिता परमात्मा। शरीर जा माउ पीउ अलॻि हूंदा आहिनि, आत्मा जो माउ पीउ अलॻि आहे। त तव्हांजा घणा माउ पीउ थी विया? 2। शारीरिक माउ पीउ अलॻि, आत्मा जो निराकार परमात्मा बाप अलॻि। पोइ बाप हिन सृष्टि में पाण सां गॾु कंहिंजे तन में अची करे मिलंदा आहिनि? ब्रह्मा जे तन में। त ब्रह्मा थी वई मां। त माता पिता ॻाईंदा आहिनि न भक्ति मार्ग में। ॾिसो भारत में ही भगवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा आहियूं। शिव जी निराकार परमात्मा पाण खे ब्रह्मा तन द्वारा अची करे साकार तन में अची करे पाण सां मिलन मनाईंदा आहिनि। लेकिन विदेश वारा भगवान खे पिता जे रूप में यादि कंदा आहिनि। शिव जी हुन माता पिता जे रूप में परमात्मा जी पालना न वरिती, न ही ब्रह्मा मां जी पालना वरिती वई। हिन करे ही भारत में तो माता पिता जो गायन हाणे दुनिया में केतिरो दुख आहे न। छो परमात्मा बाप चवनि था कि हर 5000 साल में हिकु बार मां अची करे तव्हांखे सुख ॾेई वेंदो आहे, संपत्ति ॾेई वेंदो आहे, ज्ञान धन ॾेई वेंदो आहे। लेकिन तव्हांजो हाणे एतिरो बेहाल छो थियो अथव? तव्हां एतिरा दुखी छो थी वियो? तव्हांजो राज्य भाग्य धन कीअं वठी वरितो? रावण। कहिड़ो रावण? 5 विकार रावण। रावण कोई अहिड़ो कोई इंसान न आहे जो लंका ते रहंदो आहे, हुनमें उते लंका ते हुनजो राज्य आहे। न, रावण त हिन पूरी दुनिया में आहे। छो जी रावण आहे 5 विकार, काम क्रोध लोभ अहंकार त विश्व जी सर्व आत्माउनि में आहे सही। छो जी हाणे रावण जो संप्रदाय तो हले न, त हिन विकारनि बग़ैर कम बि नथो हले। परंतु हिन विकारनि बग़ैर कम त न हलंदो, लेकिन दुख शांति केॾी थी वई आहे। त हाणे निराकार परमात्मा बाप ब्रह्मा तन द्वारा कहिड़ो संप्रदाय स्थापन करण आयो आहे? परमात्मा राम खुद जो संप्रदाय स्थापन करण आयो आहे। हुनजी दुनिया में दुख शांति न हूंदी, सुख शांति हूंदी। हुनजी दुनिया में सभु कम कीअं हलंदो? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता हिननि सां हलंदो। ज्ञान संपन्न आत्मा हूंदी न, पवित्र आत्मा हूंदी। हिन हिसाब सां हुनजी दुनिया हलंदी। त अहिड़े विकारनि भरी दुनिया खे वापसि खां संपूर्ण निर्विकारी सुख शांतिमय प्रेम संपन्न ज्ञान संपन्न दुनिया ठाहिण लाइ कंहिंखे अचिणो पवंदो? ज़रूर हुन शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता जे सागर खे धरती ते अचिणो पवंदो। तॾहिं त इन दुनिया में ये राम संप्रदाय स्थापन थींदो। राम संप्रदाय सां राम 2 हूंदा आहिनि, हिकु निराकार परमात्मा, हिकु त्रेता वारो राम, उहो जिस्मानी राम आहे। इहो रूहानी निराकार परमात्मा राम आहे। हाणे अॻियां जी दुनिया कीअं थींदी? भई पाण चईंदा न ये पहिरें ज़माने जो आहे, असांजे ज़माने में हीअं थींदो हीअं। हाणे अॻियां जे ज़माने में छा थियण वारो आहे? निर्विकारी दुनिया थियण वारी आहे। परमात्मा राम जी संप्रदाय अचण वारी आहे। त अहिड़ी दुनिया में वञण लाइ परमात्मा पाण खे रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। जेतिरो जेतिरो सॼो ॾींहुं पाण मन में हिन ॻाल्हियुनि जो वीचार कंदा रहंदासीं त पंहिंजी बुद्धि मां पंहिंजे मन मां रावण संप्रदाय हिन कलयुगी ॻाल्हियुनि खां पाण मुक्त थी वेंदासीं। जेको अॼुकल्ह पाण हिक ॿिए जी बुराई गिला आदि या सभिनि जी कमियूं आदि या कुझु बि पुराणी ॻाल्हियूं सोचंदा रहंदा आहिनि। त जॾहिं बाप ने इहो नयो ज्ञान नई दुनिया जे लाइ ॾिए थो, जेतिरो पाण मन में वीचार कंदासीं ओतिरो पाण पुराणी ॻाल्हियूं पुराणा स्वभाव संस्कार खे छॾंदा वेंदासीं। त पंहिंजे जीवन में बि सुख शांति अची। ॾिसो चईंदा आहिनि न संग जो रंग लॻंदो आहे। सम्झो कोई पढ़ाई न पढ़ंदो आहे, बुरी स्वभाव संस्कार वारी आत्मा आहे।
अगरि हुनखे सुठो संग मिली वेंदो आहे त केॾो बदिलजी वेंदो आहे न, हुनजो जीवन ई बदिलजी वेंदो आहे। त हाणे पाण जॾहिं हुन सचे बाप जो संग कंदासीं, हुन बाप खे सचो छो चईंदा आहिनि, छो जो उहो पाण खे सभु कुझु सचो ॿुधाईंदो आहे। अॼुकल्ह माण्हू सच ॿुधण नथा चाहिनि, छो जी एतिरो ॿुधी नथा सघनि ऐं न ई जीवन में अपनाए था सघनि हुन सची ॻाल्हियुनि खे। लेकिन परमात्मा बाप सचो छो आहे, छो जी दुनिया जो सच उहो पाण खे ॿुधाईंदो आहे। त एतिरो सचे बाप जो अगरि पाण सॼो ॾींहुं हर कर्म कंदे समय हुन सचे सां गॾु रहंदासीं त पंहिंजी आत्मा में सची सची ॻाल्हियूं ईंदियूं न। पंहिंजी आत्मा जो मन सची सची ॻाल्हियुनि जे बारे में वीचार कंदो, त जीअं वीचार कंदो सची ॻाल्हियुनि जो त हुनजा कर्म बि सचा थी वेंदा। पंहिंजे कर्म कूड़ा थियनि छो जी पाण विकारनि, बुराइनि, भ्रष्टाचार जे वश थी करे कर्म था करूं। लेकिन सचो बाप छा चईंदो, शांति सां कर्म करो, प्रेम सां कर्म करो, खुश थी करे कर्म करो, शुद्ध कर्म करो। कोई भी कर्म करो था तो समझी करे करो, अज्ञानता जे वश थी करे न करो। जेको भी कुछ चए तो ये कर छो कर, वॾा थिए। लेकिन हिन जो यथार्थ अर्थ त पतो हुजे तॾहिं करो, हिन सां छा फ़ाइदो थींदो। भक्ति भी माण्हू करनि था, केॾी सारी अलॻि अलॻि देवी देवताउनि जी भक्ति करनि था न। अलॻि अलॻि मूर्तियूं, अलॻि अलॻि हथ ॾेई करे, घणा घणा हथ ॾेई करे, घणा घणा मुंहुं ॾेई करे, कहिड़ा कहिड़ा मुंहुं ठाहे करे देवी देवताउनि खे ठाहे करे भक्ति आदि था करनि। लेकिन अहिड़ा देवी देवता, हनुमान जहिड़े मुंहुं जहिड़ो देव, गणेश जहिड़े हाथी जहिड़ो मुंहुं जहिड़ो गणेश खे, अहिड़ा देवी देवता, एॾे हथनि वारी देवी कहिड़ी दुनिया में हुई ऐं उहो हुनखे एॾा हथ छो अथसि, ऐं हाणे उहो काॾे वई, वरी कॾहिं ईंदी। त इहे सभु बिना जाने पाण सभु कुझु करूं था। इहे त भक्ति जी ॻाल्हि थी। बाक़ी पाण सुबुह खां राति ताईं ॾिसूं त बि बसि माण्हू हलनि था। लेकिन अॻियां छा थींदो, कीअं दुनिया बदिलजी, छा अञा ईअं ई दुनिया हलजंदी या बदल? सम्झाइण केरु ॾियण आयो आहे? निराकार परमात्मा का बाबा कॾहिं सम्झाइण ॾींदा आहिनि। इहे कलयुग जे अंत, सतयुग जे आदि में अची करे आत्माउनि खे इहे सभु समझ ॾींदा आहिनि। जे समझ सां आत्मा जा कर्म सुधरंदा आहिनि त आत्मा कलयुगी आत्मा खां देव आत्मा थी वेंदी आहे। देव आत्मा अर्थात समझदार आत्मा, ॾियण वारी आत्मा सभिनि खे। छा ॾींदी? सुख शांति। अॼुकल्ह सभु हिक ॿिए खे छा था ॾियनि? दुख और शांति था ॾियनि न। त ये कलयुगी आत्मा, कलयुगी स्वभाव संस्कार वारी आत्मा खे देव आत्मा अर्थात सुख शांति ॾियण वारी आत्मा खे ठाहिण जे लाइ परमात्मा चए तो उथंदे वेंदे खाईंदे पींदे कर्म कंदे, या तक कि सुम्हो बि था त बि कोई तव्हांखे अचानक सां पुछे तव्हां केरु, तव्हांजो पीउ केरु, त तव्हांखे यादि हुजे कि मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, मां पंहिंजे बाप सां गॾु सुम्ही पई आहियां। एतिरो पाण खे परमात्मा सां गॾु रहणो आहे, तॾहिं ई पाण हिन कलयुगी दुनिया मां रहंदे हुए बि पाण छा ठहींदा वेंदासीं? देव आत्मा, अर्थात सभिनि खे सुख शांति ॾियण वारी आत्मा, शुद्ध आत्मा थी वेंदासीं। हिन जे लाइ सभु कुझु कर्म कंदे पाण खे बाप सां गॾु रहणो आहे, तॾहिं त उहा आदत पइजी वेंदी न। लेकिन बाप खे यादि करणु मुश्किल छो आहे? छो जी बाप अशरीरी आहे न। अॼुकल्ह पाण खे त आदत आहे, साम्हूं कोई गुरू वेठो हुजे, उहो पाण खे कुझु ॿुधाए, पाण साम्हूं कोई मूर्ति हुजनि त असां भक्ति करूं, हथ में कोई पुस्तक हुजे त असां पढ़ी करे हुन भॻवान खे यादि करूं। इहे थी आधार, मतलब कोई न कोई आधार सां पाण भॻवान खे यादि था करूं या थी। लेकिन परमात्मा बाप चए थो हाणे सभिनि हिन आधारनि खे छॾे करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झ कि मां शरीर में वेठी आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। त शरीर जे संबंधी खे यादि कंदा आहियो त ज़रूरी थोड़ी साम्हूं ई हुजे त ई यादि करूं। साम्हूं ई मुंहिंजे पुट जी कोई चित्र हुजे, मुंहिंजो पुट मुंहिंजे साम्हूं हुजे त ई मां हुन सां ॻाल्हायां, त ई मां हुनखे यादि करां। हीअ थोड़ी पाण मन में बि पंहिंजे पुट या पंहिंजे संबंधी जे बारे में वीचार कंदा रहंदा आहियूं न, बिना हुनखे ॾिसी करे, बिना हुन सां फोन ते ॻाल्हाईंदे उहे बि पाण हुनजे बारे में, हुननि जी ॻाल्हियुनि जे बारे में वीचार कंदा आहियूं। त ईअं ई परमात्मा बि पंहिंजे आत्मा जो पीउ आहे।
त तव्हां हीअं ज़रूरी न आहे साम्हूं कोई मूर्ति हुजे, हथ में कोई पुस्तक पढ़ो त ई भॻवान खे यादि करो। न, पंहिंजे पाण में इहो निश्चय करो, पक्को करो कि मां शरीर खां अलॻि चैतन्य आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। जॾहिं हर घड़ी यादि रहंदो, हर कर्म कंदे यादि रहंदो मां कंहिंसां गॾु कर्म थी करां, तॾहिं तव्हांखे इहो संबंध पक्को थींदो ऐं तॾहिं ई तव्हां परमात्मा खां जेको सुख शांति प्रेम आनंद पवित्रता जो वरसो थो मिले आत्मा खे धन संपत्ति जो वरसो न मिलंदो आहे। धन संपत्ति सां त शरीर निर्वाह अर्थ पाण खे जो बि सुख मिलंदो आहे चीज खरीदे करे, लेकिन आत्मा जो वरसो कहिड़ो आहे? आत्मा खे सुख शांति ऐं अंदर आंतरिक सुख कीअं मिलंदो आहे? जॾहिं वो पंहिंजे परमात्मा खे यादि, पंहिंजे परमात्मा पीउ खे यादि करे हुनखां उहो सर्व शक्तियूं पंहिंजे अंदर भरदी रहंदी आहे। हिकु तरीक़े सां जीअं लोटे में या गागर में नल खोलो त उहो भरजंदो वेंदो आहे न, ईअं ई जॾहिं पाण आत्मा सम्झंदासीं ऐं परमात्मा खे यादि कंदासीं त पंहिंजी आत्मा रूपी ज्योति या आत्मा रूपी गागर चओ उहो भरजंदी वेंदी। कंहिंसां भरजंदी वेंदी? सुख शांति प्रेम आनंद पवित्रता। हिन सां पंहिंजी आत्मा जॾहिं वर्षे में पूरी, इहे ई वर्षो आहे न आत्मा जो, जॾहिं हुनजी कागर पूरी भरजी वेंदी त उहो हिकदमि तृप्त थी वेंदी। जिससे कोई भी कार्य करना है, अगर कोई खुशी हूंदी आहे कि अरे वाह ये तो मुंहिंजे मनपसंद कार्य है, त सॼो ॾींहुं पाण कुझु बि न खाऊं, सॼो ॾींहुं पाण ख़ुशी ख़ुशी सां सॼो ॾींहुं कढंदा रहंदा आहियूं। छो जे अंदर आत्मा खे ख़ुशी आहे न, त उहो ख़ुशी जी गुण इहे पाण सां कम कर्म थी कराए शरीर खां। त ईअं ई आत्मा जॾहिं इहे सभिनि गुणनि सां शक्तियुनि सां संपन्न थी वेंदी आहे, भरपूर थी वेंदी आहे, त उहो खाइण पीअण बि भुलिजी वेंदी आहे ऐं सॼो ॾींहुं पंहिंजो कर्म कंदी वेंदी आहे ख़ुशी सां। सत्संग में ईअं ई हूंदो, सत्संग में खाइण भले ई 36 प्रकार जा भोजन हूंदो, लेकिन खाईंदा एकदमि जरा सां खाईंदासीं ऐं आत्मिक बल हूंदो आहे न, त सॼो ॾींहुं पाण हलंदा रहंदा आहिनि, लेकिन भोजन ॾाढो थोरो हूंदो आहे। भोग आदि बि लॻाईंदा आहिनि त भल देवी देवता खाईंदा त न आहिनि, लेकिन लॻाईंदा बि थोरो सो ई आहे न हुनजे लाइ, छो जो उहो थोरो ई छो खाईंदा आहिनि? छो जो आत्मिक बल हूंदो आहे न, आत्मा में शक्ति, त शरीर खे एॾो खपंदो न हूंदो आहे। आत्मा ई पंहिंजे शरीर खे सॼो ॾींहुं हलाईंदी आहे। ईअं ई परमात्मा बाप चवनि था सुबुह सुबुह जो उथो था त पहिरियों पंहिंजी आत्मा में बल भरो। कीअं? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी पंहिंजे बाप खे यादि करो, पंहिंजी मन जी सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधायो। कंहिंजे साम्हूं वेही करे या कोई आधार सां हुनखे यादि न करो, सुख ॾेई वेंदे हाणे मां आत्मा पंहिंजे पीउ सां मिलन थी मल्हायां। हुनखे सभु पंहिंजे मन जी ॻाल्हियूं ॿुधाए, सॼे ॾींहं में छा छा करणो हुनखे ॿुधाए, हुनखां पोइ पंहिंजे कार्य में अचो, पोइ पंहिंजे शरीर निर्वाह जो बि कार्य अथव उहो कंदव त हुन में शक्ति हूंदी। अर्थात पंहिंजी आत्मा शक्ति सां संपन्न हूंदी गुणनि सां, त उहो कर्म बि ॾिसो केॾो सुधरंदा वेंदा। ईअं जॾहिं कंदा वेंदासीं त पंहिंजा सभु कर्म सुधरंदा वेंदा, त पाण छा थी वेंदासीं? कलयुगी आत्मा खां देव आत्मा। अर्थात पंहिंजे कर्मनि द्वारा बि पाण खे सभिनि खे सुख शांति मिलंदो। त अहिड़ी आत्मा ठाहिण लाइ परमात्मा पाण खे रोज़ शिक्षा थो ॾे, हुनखे चइबो आहे ज्ञान। ऐं योग अर्थात जेको पाण आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा, इहे मिलन मल्हाइण ई योग आहे। योग 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 अक्षर कठिन चई छॾियो अथनि माण्हू, चवंदा आहिनि योग मतिलबु हीअं वेहो, सिधा वेहो, पोइ हीअं करो, ओम जो जाप करो, ईअं करो। योग मतिलबु सिंपल, आत्मा पंहिंजे परमात्मा सां मिलन थी मल्हाए ऐं पंहिंजे अंदर उहे गुण शक्तियूं थी भरे। त परमात्मा हर 5000 साल में ब्रह्मा तन में अची करे पाण खे इहे ज्ञान बि ॾींदो आहे, समझ बि ॾींदो आहे ऐं इहे योग बि सेखारींदो आहे। जंहिंसां आत्मा छा ठही वेंदी आहे? पुरुषोत्तम, उत्तम ठही वेंदी आहे न। उत्तम अर्थात जेकी आत्मा जे कर्म सोच इहे सभु ऊची थी वञे, इनखे चइबो आहे पुरुषोत्तम। त इहो संगम युग खे पाण पुरुषोत्तम संगम युग बि चईंदा आहिनि। हिन पुरुषोत्तम संगम युग में आत्मा जो पुरुष आहे उहो उत्तम ठहींदी आहे, अर्थात हुनजा कर्म ऊचा ठहींदा आहिनि। त हिन पुरुषोत्तम संगम युग ते अची करे पाण खे ब्रह्मा तन द्वारा सिर्फ़ु हिक खे न ॾींदो आहे, ब्रह्मा जो त आधार वठंदो आहे बाबा,
लेकिन ॾींदो त पूरी विश्व खे इहो ज्ञान आहे न, समझ पूरी विश्व खे ॾींदो आहे। तव्हां आत्मा, तव्हांजो पीउ परमात्मा, मां आहियां सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान। लेकिन सभिनि आत्माउनि जे मथां आहे, केरु ॿुधे थो, केरु सम्झे थो, ॿुधी करे सम्झी करे बि पोइ केरु पंहिंजे जीवन में हुनखे प्रैक्टिकल में ओड़ा कर्म थो करे, इहा आत्माउनि जे मथां आहे। पोइ जेका जेका हीअं कर्म कंदी हलंदियूं, पोइ हुननि खे ओतिरो सतयुग में ओतिरो हुननि खे धन संपत्ति मिलंदी। भई जेको बि इहे समझ वठंदो कि आत्मा हीअं परमात्मा आहे, सृष्टि चक्कर हीअं चक्कर थी काटे, सत्य त्रेता द्वापर कलयुग, त उहो सत्य त्रेता में त ईंदा, लेकिन पहिरियों ईंदा पोइ ईंदा, कहिड़े पद खे प्राप्त कंदा उहो कंहिंजे मथां आहे। केतिरो पाण ज्ञान सम्झी करे कर्मनि में था, हुन कर्मनि में पंहिंजा कर्म सुधरनि था हुन ज्ञान खे ॿुधी ॿुधी करे। छो जी दुनिया में कई प्रकार जी ॻाल्हियूं पाण ॿुधंदा आहियूं, सभु चईंदा आहिनि सभु ईअं ई था चवनि, सभु ईअं ई था चवनि, लेकिन दुनिया त बदिलजे नथी न। दुनिया त ॿियो ई पाप आत्मा ई थी ठहींदी वञनि, पाप वधंदा था वञनि। छो जी सुठी ॻाल्हियुनि खे कर्मनि में कीअं लायूं, उहो शक्ति ॾियण वारो केरु आहे? परमात्मा। परमात्मा जो जॾहिं यथार्थ परिचय न हूंदो, कोई बि तव्हांखे वॾियूं वॾियूं ॾाढी ऊचियूं ऊचियूं ॻाल्हियूं ॿुधाए, तव्हांखे ॿुधी करे मन खे तव्हांजे मन खे ॾाढो सुठो लॻंदियूं, लेकिन मन में उहा शक्ति कीअं अचे कि हुन सुठी ॻाल्हि खे पंहिंजे जीवन में प्रैक्टिकल कर्मनि में उहो लाए, त उहो शक्ति ॾियण वारो परमात्मा आहे। त हाणे कोई बि सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधो था जीवन में लाइण लाइ, पंहिंजे बाप खे पहिरियों यादि कजो, पंहिंजे बाप खे पहिरियों चइजो, हुनखे यादि कंदव निराकार रूप में, त तव्हांखे उहो ॻाल्हि पंहिंजे जीवन में प्रैक्टिकल में लाइण लाइ शक्ति मिलंदी, त तव्हांजो जीवन सुख शांतिमय थी वेंदो न। त हिनखे चइबो आहे सहज ज्ञान ऐं सहज राजयोग। राजयोग छो चइबो आहे? छो जी हिन आत्मा खे जॾहिं शक्ति ईंदी आहे त आत्मा शरीर जी मालिक थी वेंदी आहे। हाणे आत्मा शरीर जी, मन ऐं बुद्धि जी गुलाम आहे, तॾहिं त दुखी थी विया न। बाबा चवनि था सर्वव्यापी मां न आहियां, सर्वव्यापी ये 5 विकार आहिनि हर हिकु आत्मा जे अंदर। माण्हू चईंदा न मुंहिंजे अंदर बि परमात्मा, तुंहिंजे अंदर बि परमात्मा, कण कण में परमात्मा आहे। लेकिन कण कण में परमात्मा न आहे, कण कण में ऐं तू में मूं में छा आहिनि? 5 विकार, कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकार, त सभी आहिनि न। सभी चीजूं बि अहिड़ियूं ख़राब थी वियूं आहिनि, छो जी सच्ची चीज त कोई मिले नथी, हर हिक में मिलावट आहे। त चीजनि में बि तमो प्रधान त कूड़ियूं आहिनि, त आत्माएं बि कूड़ियूं आहिनि। छो जी हर हिक में विकार ई विकार, बुरायूं बुरायूं, कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। त इहे जेका चईंदा आहिनि भगवान सर्वव्यापी, लेकिन परमात्मा बाप चए थो रावण सर्वव्यापी आहे। हाणे हिन रावण खे ख़तम करण लाइ परमात्मा राम खे यादि करो, त रावण सिर्फ़ लंका मां न भॼंदो, लेकिन पूरी विश्व जेकी हिकु बेहद जी लंका आहे, हिन बेहद जी लंका मां पूरे विश्व मां रावण खे भॼाइण लाइ केरु आयो आहे? निराकार परमात्मा। हिन करे शिवरात्रि चईंदा आहियूं न। शिव जी रात्रि छो चईंदा आहियूं? छो जी शिव बाबा कलयुग जे अंधियारी राति जॾहिं एॾो अंधेरो थी वेंदो आहे कि आत्मा पाण खे नथी ॼाणे, बाप खे नथी ॼाणे, सृष्टि चक्कर कीअं थो फिरजे इहे नथी ॼाणे, त अहिड़ी अंधियारी राति में परमात्मा हिन सृष्टि ते अची करे हिन अज्ञानता जे अंधेरे खे दूर भगाईंदो आहे। हिन बेहद जी लंका में जंहिंमें रावण ई रावण आहे, हिन रावण खे सभिनि आत्माउनि खे बि छुड़ाईंदो आहे, पूरी दुनिया खां बि भॼाईंदो आहे। हिन करे शिव जी रात्रि ॻायल आहे। त हिन पाण हाणे जॾहिं शिवरात्रि अचण वारी आहे त इहे सम्झी करे त्योहार उत्सव मल्हायो कि शिवरात्रि छो मल्हाइबी आहे? छो जी अॼु जे इहो उहो यादगार ॾींहुं आहे जॾहिं परमात्मा सृष्टि ते अची करे इहो एॾो वॾो कमु कंदो आहे, हिन कलयुगी दुनिया खे स्वर्ग जो स्वर्ग ठाहींदो आहे। त कार्य शुरू करण लाइ भई हर हिकु जी कंहिंजी शादी थी थिए त उहो हर साल पंहिंजो शादी जो ॾींहुं मल्हाईंदो, जनम ॾींहुं मल्हाईंदो, या कोई बि सुठी पाण घर ठातो त उहो ॾींहुं यादि रहंदो न, हिन ॾींहुं असांजो घर जो इनॉग्रेशन थियो। त हाणे परमात्मा नर्क खां स्वर्ग
कहिड़े ॾींहुं ठाते, त कॾहिं त ठातो नहीं न, त उहो कॾहिं आयो, कहिड़े समय आयो, त हुनजो यादगार शिवरात्रि आहे कि शिवरात्रि उहो ॾींहुं हुन ॾींहुं जी यादगार आहे जॾहिं परमात्मा सृष्टि ते अची करे हिन कलयुगी दुनिया खे छा ठातई, सतयुगी दुनिया, विकारनि वारी दुनिया खे छा ठातई, संपूर्ण निर्विकारी दुनिया। अज्ञानता जे अंधेरे में जेकी आत्मायूं सुम्ह पयूं आहिनि हुननि खे ज्ञान ॾेई करे सोजरे में वठी आयो। त अहिड़े ॾींहं खे पाण बि हिन समझ सां परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो ऐं छा संकल्प कंदो कि जीअं परमात्मा हाणे आयो आहे और मुंहिंजी आत्मा मां सर्व प्रकार जो अज्ञान तो सर्व प्रकार जा विकार आदि खां मां मुक्त थी थियां, पूरी सृष्टि भी मुक्त थी थिए। त ये समझ सां ये त्योहार मल्हाए। परमात्मा बाप मूंखे ये ॻाल्हियूं ॿुधाई, तो हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।